पंहिंजे सिंधी समाज जा मुखी हूंदा आहिनि न, पर अधिकतर मुखियुनि खां इहो पुछिला कि भगवान श्री झूलेलाल जो जन्म अवतरण कीअं थियो हो या पोइ भगवान झूलेलाल खे झूलेलाल नालो कीअं मिलियो। अधिकतर तो मुखी ॿुधाए बि कान पाईंदा, या उन्हनि जे क्षेत्र में केतिरी माताऊं भेनरूं विधवा आहिनि, उन्हनि जी रोजी रोटी कान थी निकिरे, कुछ पतो ई कान्हे। बस केरु पुछींदा कि दादा तव्हां केरु आहियो, त चवंदा आहिनि मां फलाणे शहर जे सिंधी सेंट्रल पंचायत जो अध्यक्ष आहियां। तिलक लगाइण सां कुछ कान थींदो, अगर मुखी आहियो त समाज जो भार भी संभालणो पवंदो। पंहिंजे सिंधी ॿारनि खां पुछींदा कि तव्हांजे एरिया जे मुखी जो नालो छा आहे, 99% ॿार त ॿुधाए बि कान पाईंदा। कारण आहे न इन ॻाल्हि जो, छोकी पाण मुखी पद जी शक्तियुनि खां अवगत कान आहियूं। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी केरु चए कि मां घर घर त वेंदसि कोन, मुंहिंजो भी घर परिवार आहे, मुंहिंजो भी धंधो पाणी आहे। अरे भाऊ, वो मुखी पद तव्हांजे लाइ कान ठहियो आहे। तव्हां समाज जो मुखी आहियो न, त तव्हांखे एरिया जे हर घर घर जी जानकारी रखणी खपे कि पंहिंजे समाज में केतिरी माताऊं विधवा आहिनि, केतिरा बुजुर्ग माता पिता परेशान आहिनि, कीअं उन्हनि खे सरकार ऐं समाज का सहायता ॾियारे सघूं। मुखी समाज में पिता स्वरूप थींदो आहे, बस हिकु टीको लॻाइण सां कुछ कान थींदो आहे कि मां फलाणे शहर जे पंचायत जो मुखी आहियां। वॾा वॾा कार्यक्रम करण सां कुछ कान थींदो। राजा पद मिलियो आहे त प्रजा जी सेवा भी करणी पवंदी। समाज इन पद जी गरिमा तो रखे त तव्हांखे भी कमजोर आर्थिक परिवारनि खे अॻियां आणणो पवंदो, जंहिंसां कि समाज बराबरी सां अॻियां वधी सघे।